न्यूज़ सईदाबाद में मुड़स तरफ़ां तलाक ॾिनल नौजवान ज़ाल खे अगवा करे दोस्तनि जी औताक में बंदि करे इज्तमाही लॼालट जो शिकार करे छॾियो। मुतासिर नौजवान औरत पंहिंजी वालदा ऐं पाड़े जी औरतुनि सां गॾु न्यू सईदाबाद तालके प्रेस क्लब पहुची वई। मूंखे सब्ज़ बाग ॾेखारे 1 साल अॻु शादी करण खां पोइ बिना कंहिं सबब जे सख़्त मारकुट करे धारियनि मर्दनि जे अॻियां पेश करे छॾण तां मना करण तां काविड़जी तलाक ॾिनी आहे। अहिड़ो इज़हार न्यू सईदाबाद लॻ ॻोठ मिसरी खोसो जी रवासण नौजवान औरत आयशा खोसो सदस अॻूणे मुड़िस हालावासी वकार मल्हा मथां इल्ज़ाम हणंदे कयो। हुन वकार मल्हा ते इल्ज़ाम हयो त पंहिंजी बिरादरी जी यतीम छोकिरी खे वरगलाए निकाह विझण खां पोइ खांसि बदपेशो कराइण चाहियो। इनकार करण ते मज़कूरा यतीम छोकिरी मारिया मल्हा खे पिणु तलाक ॾेई चुको आहे। हिन वकार मल्हा मथां इल्ज़ाम हयो त मूंखे अगवा करे पंहिंजनि माइटनि ऐं दोस्तनि सां इज्तमाही ज़्यादती कराई आहे। हुन IG सिंध DIG हैदराबाद SSP मटियारी खां मुतालबो कयो त जवाबदार खे गिरफ़्तार करे FIR दाख़िल कई वञे।